जुंगशाही मां वाक़े अपडेट कंदा हलूं। हुज़ूर अहमद ब्रोही जी रिपोर्ट के मुताबिक जुंगशाही शहर में सरकार दो आलम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत बासादत के मौके ते जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बड़े शान ऐं शौकत सां मल्हायो वियो। 1500 साल जश्न विलादत की रैली अलामा मौलाना फज़लुल्लाह हुसैनी की अगवाणी में निकती, जिनमें साईं अफजल करीम नईमी, हाजी रफ़ीक जोखियो, हाफ़िज़ अफजल अतारी, मौलवी अब्दुल मजीद मौलवी, गुलाम मुस्तफ़ा नईमी ऐं ॿियनि आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बड़ी तादाद में शिरकत कई। रैली जुंगशाही की जामिया मस्जिद का शुरू थी। ॻोठ मोहम्मद हसन पलीजो, गुलज़ार अली पलीजो, शफ़ी मोहम्मद जोखियो, ॻोठ मोहम्मद यूसुफ जोखियो, ॻोठ साजन खान जोखियो, ॻोठ सफ़र जोखियो, ॻोठ सैफल जोखियो, ॻोठ मामा अली नवाज़ जोखियो, ॻोठ अली मोहम्मद जोखियो, ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही मां थींदे आख़िर में ॻोठ हाजी अलमुद्दीन जोखियो पहुती, जिते लंगर जो एहतमाम पिणु कयो वियो। उन मौके ते अलामा मौलाना फज़लुल्लाह हुसैनी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते रोशनी विझंदे नसीहत कई त मुसलमान पंहिंजी ज़िंदगी में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे अख़्तियार कनि, छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम पूरी इंसानियत लाइ रहमत आहे। आख़िर में मुल्क जी सलामती, अमन ऐं वहदत लाइ गॾियल दुआऊं कयूं वयूं।